दोस्तों ही एल्बम आहे शमन अली मीराली जो 29 एल्बम में तमाम बेहतरीन सॉन्ग आहिनि। तोसां मिलण जी कोशिश यार आ पर किस्मत साथ नथी ॾे। तुंहिंजे दर्द में मुंहिंजा दिलदार अखियूं रोअनि थियूं, मां कीअं रहां तोखां धार अखियूं। ही दोस्ती एल्बम आहे, एल्बम नंबर 33 ऐं ही एल्बम आहे 34 आशिकी। ही सुठो एल्बम आहे। ही मिक्स में आहे मुंहिंजो प्यार विसारी छो तो हेॾो दूर। हीअ महबूब एल्बम आहे। ईद गिफ्ट माना हे वीडियो सुठी आहे। ही 49 हसीन शाम। ही आहे मिक्स में आहे फौजिया सुमरो सरमन सिंधी अहमद मुगल शमन अली। उनखां हीअ नाज़ कंदो थो अचे अलबेल सजण थो अचे अचे। यह है जान मन कोमल प्रोडक्शन। ये भी तमाम बेहतरीन है। यह है महला मोहब्बत जा सोहनिया है सिंध जड़ी मिठी मुखे जिंद जड़ी तू तुंहिंजा नैन। ही दर्द एल्बम 52 दर्द दई दिलवारा माण्हू। ये दिल लगी आ वेह मुंहिंजी मोटरसाइकिल ते तोखे सखर वारी मापल ते। ऐं ही यारी एल्बम आहे। ही यारी आहे झनकार में मिक्स में कलाम आहिनि हिन में। ठीकु आहे।